ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। ज़िले घोटकी जे सनती इदारे FFC जे रेज़िडेंट मैनेजर ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जो साराहजोॻो क़दम। मुख़्तलिफ़ ॻोठनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी सहूलियत लाइ ज़बून हालीअ जो शिकार बणियल स्कूलनि जी मरम्मत ऐं नई बिल्डिंग्स अॾावत कराए तारीख़ रक़म कराए छॾी आहे। उन सिलसिले में ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा पंहिंजी टीम कर्नल शकील चट्ठा, कर्नल शिजात मिनास, PRO FFC अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सूमरो सां गॾु ॻोठ सुमार मलिक ऐं सदीक़ अलवर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में FFC जे तावन सां तामीर थींदड़ नई इमारतुनि जो दौरो करे इफ़्तिताह कयो। स्कूल इंतिज़ामिया इलाइक़े वासियुनि ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जी कयल काविशनि जी साराह कई। ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो अज़मी इंसान ज़ात जी ख़िदमत करण सां गॾोगॾु ज़िले घोटकी जी अवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम करणु आहे। असांजूं काविशूं आहिनि त शागिर्दनि ऐं ख़ुसूसी तौर ते नियाणियुनि जी तालीम ते वधीक तवजा ॾिनो वञे, छो त हिकु पढ़ियल लिखियल अमड़ी मुआशिरे जो बुनियादु हूंदी आहे। गुज़िरियल 2 सालनि दौरान सैलाब मुतासिरीन जी बहालीअ लाइ 157 घरनि जी अॾावत कराए चाबियूं मकान मालिकनि हवाले करे चुका आहियूं, जॾहिं त नियाणियुनि जी शादियुनि में ॾाज, माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर ऐं केतिरनि ई स्कूलनि में फर्नीचर ॾेई चुका आहियूं ऐं तालीम बहितरीअ जे लाइ काविशूं जारी आहिनि।